अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पिरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिठो त मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो हुयो त बाबा जेको दिलावर ख़ान आहे इहो पंहिंजे सौट खे ॿाराइण जे चकर में आहे, तॾहिं कुझु एक्शन नथो खणे ऐं इहो मिल्कीअत जे चकर में आहे। तव्हां ॾिठो त उन खे सामर बि ज़ाहिर कयो ऐं मंसूर ख़ान खे बि इन ॻाल्हि ते शक पइजी वियो आहे ऐं इहो ज़ाहिर बि लॻे पियो त हीअ चए थो त भली सौट मरे त मरे, मिल्कियत मुंहिंजी थिए ऐं न त अकबर ख़ान जे माण्हुनि ते हमलो छो कराईंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, इन हमलो कराइण जे अकबर ख़ान कावड़ में अची चाकर ख़ान खे मारे छॾे। हर को पंहिंजे मफ़ाद में आहे, लेकिन चाकर ख़ान खे अकबर ख़ान मारियो न आहे, अञा हू ज़िंदा हुआ। तंहिंजे करे हू इंतज़ारु करे थो त असली कादल ज़ाहिर कयां। दोस्तों, अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त सभ खां पहिरियां नई अपडेट तव्हां ताईं पुॼायूं ऐं अगरि अपडेट न पुॼंदी त तव्हांखे ख़बर कीअं पवंदी। ऐं ज़रूरु लाइक कंदा ऐं अॻिते बि दोस्तनि ताईं हिन वीडियो खे शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।